असीं हिते सम्मेलन में आया आहियूं त हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल करियूं, हिक ॿिए खे इहो ॿुधायूं त कहिड़े नमूने में असीं गॾिजी करे सिंधी ॿोलीअ खे बि अॻिते वधाए सघूं था। ॿिया बि केतिरा कम आहिनि जेके गॾिजी करे सघूं था। तव्हां सभिनी जो साथ सहकार खपे। मां आहियां आशा चांद। मूंखे वॾो फ़ख़ुरु आहे त मां धीउ आहियां सुंदरी उत्तम चंदाणी ऐं एजे उत्तम जी। हिन ॿिन्ही नालनि जे अहवाल खां सवाइ सिंधी साहित्य जो हिस्ट्री इतिहास अणपूरो चइबो। मूंखे वॾो फ़ख़ुरु आहे पंहिंजे माउ पीउ ते, उन्हनि जी सिख्या ते ऐं सिंधियत। सचमुच मां ऐं मुंहिंजी भेण जापान में रहंदी आहे। असीं उनखे अॻिते वधाइण जी हर मुमकिन कोशिशि करे रहिया आहियूं त अॻिते हलूं। सिंधी संगत साल 2000 में असां शुरू कईसीं। इहो ॿुधायूं त दादा मूरज, दादा मोती प्रकाश ऐं मूं गॾिजी हिन संस्था जी शुरूआति कई। मेन ॻाल्हि इहा आहे त असीं इंटरनेट ऐं मीडिया जे ज़रिए पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधायूं, छो जो टेक्नोलॉजी वधी चुकी आहे। जॾहिं मुंहिंजा माइट ज़िंदा हुआ तॾहिं प्रिंट मीडिया जो वधीक मान हो, पर अॼु तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त टेक्नोलॉजी कीअं वधी रही आहे। असां CD रोम त छॾु, हाणे अॻिते वधी एप्स ठाहियूं आहिनि, मोबाइल एप्स ठाहियूं आहिनि। अॻिते वधंदासीं त ॾिसंदासीं। सिंधी संगत हर साल दुबईअ में कल्चरल इवेंट कंदी आहे, कल्चरल प्रोग्राम कंदी आहे। हीअ असांजो 26 साल आहे लगातार असां प्रोग्राम्स कया आहिनि, जंहिंमें सिंधियत जा सरताज असां प्रोग्राम कंदासीं। हिन साल असां 3 वॾनि कलाकारनि खे, महेश चंद्र, घनश्याम वासवाणी ऐं काजल चंदीरामाणी जो कंदासीं सन्मान। उन्हनि खे नंढी हिकिड़ी गिफ्ट ॾींदासीं, हुनजे हेतिरे सारे कम करण जी ₹1 रुपया, जेके सचमुच त तमामु थोरा आहिनि। असीं अॻिते हलंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं त नर्सरी राइम कॉम्पिटिशन असां रखियूं आहिनि हेल ताईं। साल 2016 खां शुरू कयोसीं, अॼु 9 साल थी विया आहिनि। हर साल 3 खां 8 सालनि जे ॿारनि खे हिन में भाग वठिणो आहे। उहे पंहिंजी हिकु चटाभेटीअ में पंहिंजो हिकिड़ो बैग यानी राइम मोकिलींदा आहिनि, वीडियो कढी, ऐं असांजा जज ॾिसी उन्हनि खे इनाम ॾींदा आहिनि 20 कंप्यूटर टैबलेट्स ऐं 20 स्मार्ट वॉचिस। इन खां सवाइ इन्हनि ॿारनि जा वीडियोज़ बि लॻंदा आहिनि यूट्यूब जे चैनल ते। अॻिते हलंदासीं, ॾिसंदासीं त इन्हनि ॿारनि जे लाइ नर्सरी राइम्स जो प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन बि असीं कंदा आहियूं। वॾनि सुठनि कलाकारनि खे घुराईंदा आहियूं, माइटनि खे घुराईंदा आहियूं। ऐं अॻिते ताईं ॾिसंदा त असां इन्हनि ॿारनि जे लाइ काफ़ी ॿिया कम कया आहिनि। हीअ हिकु ॻाल्हि विच में चवणु चाहियां थी त इंटरनेट ऐं मीडिया में टेली चैनल, दादा राम जेठमलाणी असांजो पेट्रन हो, ऐं असां उनजे चवण ते, उनजी गाइडेंस सां सरकार ते दादा केस कयो, छाकाणि जो असांखे 24 कलाकनि जो चैनल कोन थिए मिलियो DD सिंधी। पर अफ़सोस इहा ॻाल्हि आहे त 2015 में दादा केस कयो। असां 2007 खां वठी कोशिशि कई ऐं साल 2024 में सुप्रीम कोर्ट में जेको असांजो ऐं असांखे चैनल न ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। असीं अॼु बि कुझु कयूं पिया, OTT प्लेटफॉर्म ते कमु करियूं था, कुझु थींदो ज़रूरु। असां इन चैनल जे सिलसिले में सभिनी सां मिलियासीं। हीअ असांजे कोशिशुनि जी हिकु नंढी तस्वीर आहे। असीं मोदी सर सां मिलियासीं, पर अफ़सोस आहे सभिनी जो साथ कोन्हे। पैसा न ॾियो, पर सभिनी खे ॻाल्हि पहुचायो ऐं हिमत सां असां सभिनी खे कमु करण जी घटि में घटि शक्ति मिलंदी। असां सिंधी सिखण जे लाइ लर्न सिंधी ऐप ठाही आहे, जेका तव्हां फ्री डाउनलोड करे सघो था। स्पीक सिंधी जंहिं ज़रिए तव्हां सिंधीअ में ॻाल्हाइणु, लिखणु, पढ़णु सभु सिखी सघो था। तंहिंजे करे सिखण जी का उमिरि कान अथव। तव्हां अॼु बि सिखो, पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियो। अॻिते हलंदासीं त ॾिसंदासीं सिंधी ऑनलाइन क्लासिस जो अॼुकल्ह तमामु घणो रवाजु आहे। कोविड खां पोइ असां शुरूआति कई हुईसीं सिंधी सिखो ऑनलाइन, उहो अॼु बि हले पियो ऐं असीं अञा बि इहो कमु करे रहिया आहियूं। वरी अॻिते ॾिसंदासीं त असां ॿारनि लाइ जेके नंढियूं कोशिशूं कयूं, इहे ई एनिमेटेड स्टोरीज़ थियूं, वॉइस में थियूं, उहे सभु असांजे यूट्यूब चैनल ते पियूं आहिनि। त असांजी वेबसाइट ते केतिरियूं रखियलु आहिनि। असां टेलीफिल्म्स ठाहियूं, दूरदर्शन ते 5 साल हर हफ़्ते प्रोग्राम ॾिनोसीं। स्पॉन्सर कैटेगरी में असां 50 खां मथे वधीक
टेलीविजन सीरियल्स इंटरव्यूज़ 5 साल असां इहो बि कमु कयोसीं। अॻिते इहे सभु यूट्यूब ते फ्री में पिया अथव। हाणे न्यू एजुकेशन पॉलिसी अची वई आहे साल 2020 में। तव्हां सभिनी खे मां ख़ासि इन ॻाल्हि ते ध्यानु छिकाइणु चाहियां थी त असां सभिनी खे गॾिजी इहा कोशिशि करणु खपे त पहिरियां 5 साल नर्सरी जूनियर सीनियर केजी इन खां सवाइ असां इन्हनि फर्स्ट ऐं सेकेंड स्टैंडर्ड माना 5 साल ॿारनि खे सिंधी सेखारणी आहे त स्कूलनि में कीअं ॿिया इंट्रोड्यूस कयूं। ऐं इन जे लाइ न्यू एजुकेशन पॉलिसी जे बारे में केरु वधीक ॼाणणु चाहे मूंसां ज़रूरु हिन खां पोइ मिले। इन कोशिशि में असां शुरू कया आहिनि सिंधी टॉकिंग कार्ड्स। सिंधी सिखण जे लाइ ॿारनि लाइ हिकु नओं तरीक़ो जेको अथई हीअ टॉकिंग कार्ड्स में हिकिड़ो कार्ड झलींदा ऐं QR कोड ते ॾिसंदा त कार्ड मां आवाज़ पाण ई ईंदो, यानी ॿार पंहिंजे सिर सिंधीअ में उचार सिखी सघे थो, ॻाल्हाइणु सिखी सघे थो। ऐं इहा कोशिशि कंदे असीं तव्हां हर हिकु माण्हू ताईं पहुचणु चाहियूं था। मूं वटि के सिंधी कार्ड्स आहिनि जेके असीं हिते तव्हांखे ॾेई सघूं था ऐं तव्हांखे अॻिते ॿुधाए सघूं था त कीअं हासिलु कबा। इन खां अॻिते ॾिसंदासीं त जेका असां सुठी सुहिणी कोशिशि कई आहे पंहिंजे समाज खे अॻिते वधाइण जी, उहा आहे sindhinokri.com। हाणे sindhinokri.com उहा आहे ॻाल्हि त सिंधियुनि खे जे नौकिरी दुबई में खपे, ॿाहिरि खपे, त उन्हनि खे असीं सिंधी जेके एम्प्लॉयर्स आहियूं उहे मदद करियूं। त इन में कैंडिडेट्स पंहिंजी CV विझी सघनि था त एम्प्लॉयर्स यानी जेके बिज़नेस कनि था, जिन खे ज़रूरत आहे माण्हुनि जी, उहे असांजे वेबसाइट ते पंहिंजूं रिक्वायरमेंट्स विझी सघनि था। इन ज़रिए असीं मैच करे सभिनी खे पंहिंजे सिर हिकिड़ी कोशिशि कयूं था जीअं सिंधी समाज अॻिते ऐं अॻिते वधे। इन लाइ तव्हां सभिनी जी ज़रूरत आहे। असां सिंधी संगत तरफ़ां असांजो हिकिड़ो चैनल शुरू कयो आहे सिंधी संगत TV, जंहिं ते फ़क़ति असांजा जेके वीडियोज़ आहिनि उहे पिया आहिनि जेके 1500 आहिनि। इन खां असांजा TV ते यूट्यूब ते 1,35,000 असांजा व्यूअर्स आहिनि। इन खां 4,50,000 असांजा फेसबुक ते माण्हू आहिनि जेके असां सां जुड़ियल आहिनि। असांजूं सभु शयूं फ्री ऑफ चार्ज यूट्यूब ते आहिनि। तव्हीं पंहिंजे ॿारनि खे ॾेखारियो, पंहिंजूं क्लब्स अथव, एसोसिएशन्स अथव, उन्हनि में ॾेखारियो, अॻिते वधंदासीं। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदसि हीअ असांजी ख़ासि ॻाल्हि। इन लाइ मां चवंदसि त असां सिंधी संगत तरफ़ां सपोर्ट था कयूं सभिनी ऑर्गेनाइज़ेशन्स खे जेके सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ कमु करे रहिया आहिनि, सिंधी समाज लाइ कमु करे रहिया आहिनि ऐं सिंधी कल्चरल एक्टिविटीज़ खे अॻिते वधाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। इन ॾिस में सुंदर शेवक सभा हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका सिंधु नगर यानी उल्हासनगर में हरेश रूपाणी ऐं उनजी वाइफ हलाए रहिया आहिनि ऐं उहे तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि। मां चाहींदसि त तव्हीं उनजे बारे में वधीक पुछा ॻाछा करियो। उहे सिंधी ॿारनि खे जेके तमामु आउटस्टैंडिंग आहिनि, जिन जूं सुठियूं मार्क्स अचनि थियूं, उन्हनि खे पैसे जी घटिताई आहे त उन्हनि जी उहा कमी पूरी कनि था, उन्हनि खे लोन वठी ॾियनि था ऐं उहे ॿार अॻिते हली डॉक्टर इंजीनियर्स थियनि था ऐं उहे जॾहिं वापसि पंहिंजो नौकरीअ में अचनि था तॾहिं उहे पाण डोनेट कनि था वधीक ऐं हिननि सभिनी ॿियनि ॿारनि खे स्पॉन्सर कनि था। मां चाहींदसि त असीं सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी समाज लाइ अहिड़ा के कम करियूं जिन सां असां सभिनी खे फ़ख़ुरु थिए। अॼु छो असां वटि को बि ग़रीब हुजे, सिंधु नगर यानी उल्हासनगर, उन में तव्हांखे घणेई अहिड़ा माण्हू मिलंदा जेके कमु त करे रहिया आहिनि पर असां सभिनी खे ख़बर ई कान्हे केतिरो सुठो कमु थी रहियो आहे। तंहिंजे करे अचो, ॿियो कुझु न करियूं, पैसा नथा ॾियूं, सपोर्ट नथा करियूं छाकाणि जो नथा करे सघूं, पर इहो करे सघूं था त हर हिकु माण्हूअ खे इन सिंधियत जे बारे में, इन कम जे बारे में ॿुधायूं। मां एतिरो ई चवंदसि ऐं असीं अॻिते हली बाक़ी हिन प्रेज़ेंटेशन जे हिन तव्हां सिंधियत जे बारे में सिंधी साथी असां जेको कोशिशि कई आहे उहो ऐं असांजो जेको वीडियोज़ जी जेका सिंधी संगत TV आहे, असांजे चैनल ते वञो, ज़रूरु साथी बि बणिजो ऐं ॾिसो त कहिड़े नमूने में अॻिते वधी हिमत ॾेई सघो था असां सभिनी खे। असांजा ई सोशल मीडिया ते सभु वेबसाइट्स आहिनि,
असांजा इंस्टाग्राम बि आहे त फेसबुक ते बि आहे। तव्हां सभिनी खे पंहिंजे सिर सिंधी ॿोलीअ खे सिंधियत सां जुड़ण लाइ मां ख़ासि हिकु सॾु ॾींदसि। ज़रूरु मिलो, ज़रूरु ॾिसो ऐं पंहिंजी ॿोलीअ खे सदाईं हयात रखण जो कमु असां सभिनी खे करिणो आहे, छो जो ॿोली आहे असांजी सुञाणप। ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़ुबान ज़िंदा, पंहिंजी जे क़ौम ज़िंदा सारो जहान ज़िंदा। सभु कुझु छॾे तूं आए पंहिंजे वतन जे ख़ातिर, लेकिन तो साण आंदी पंहिंजी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। अचो त गॾिजी उनखे अॻिते वधायूं ऐं पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखूं। आइडेंटिटी सुञाणप सदाईं रहे क़ाइमु। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ज़ोरदार तालियूं ॾियनि आशा खान जी लाइ। And ladies, a lovely round of applause as Kama Jeswani, the Vice Chairman of Philippine Sindhi Organizing Family, gives the honors for Asha Chan, Sindhi Sangat, one of the founders, one of the three founders. Thank you so much. हाणे जे पर्सनालिटी के साथ स्टेज पे गया था